बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। नाज़रीन, एक दफ़ो वरी तव्हांखे पंहिंजे लॉ पॉइंट प्रोग्राम में वेलकम कयूं था। असां सां मौजूदु आहे सियासी समाजी अॻुवाण ऐं एडवोकेट ज़ुल्फ़कार अली सातो। कोशिशि कंदा आहियूं त के बि नेब ऑर्डिनेंस आहिनि या कुझु कानूनी मुजारा आहिनि उन बाबति साईं खां रहनुमाई वठूं। ऐं दोस्तनि खे असां बार बार चवंदा आहियूं त असांजो प्रोग्राम जेको लाइव हले थो हुन में पंहिंजा कमेंट ॾियो ऐं उन्हनि कमेंटनि मां ई तव्हांखे वरी उन्हनि जा जवाब ॾींदासीं। में वेलकम कयूं था। तव्हां असांजे प्रोग्राम में टाइम क़ीमती कढी आयो। त सभ खां पहिरीं साईं मां तव्हां खां इहो सुवालु कंदुसि त मौजूदा जेका सियासी सूरत हाल आहे ख़ासि तौर ते पाकिस्तान जी, जंहिंमें अफ़गानिस्तान जो इशू आहे, ॿिया बि जेके इंटरनेशनल खोड़ इशू आहिनि ऐं पाकिस्तानी जेका क़यादत आहे उन जो जेको रुझान आहे उन्हनि इशू खे हल करण में, तव्हां छा था सम्झो त पाकिस्तान हिन बहरान मां निकिरी वियो? तव्हां सुवालु कयो त पाकिस्तान जेके अफ़गानिस्तान जा इशूज़ आहिनि, बैनुल अक़वामी जेके मसइला आहिनि, या इंडिया पाकिस्तान जेको इशू आहे, कश्मीर जो इशू आहे जंहिंमें तव्हांजे सुवाल में सभु शइ अची विया, या पाकिस्तान जेको मॉनिटरी हवाले सां फिनेंशियली तौर सां जेको कर्ज़दार थी वियो आहे पूरी दुनिया जे हवाले सां, इंटरनेशनल जेके मॉनिटरी इदारा आहिनि उन्हनि जो, जीअं IMF आहे वग़ैरह वग़ैरह, उन्हनि मां निकिरण जे लाइ जेकॾहिं पाकिस्तान खे इमरान ख़ान जी क़यादत जेका आहे उहा बहितरीनु हिकिड़ो सैम्बल हुयो ऐं उनखे इहो मौक़ो हुयो इमरान ख़ान खे त पाकिस्तान जेको फिनेंशियल तौर ते जेका कमज़ोरी हुई, जेको डॉलर जे हवाले सां जेको डॉलर महांगो थी वियो, वरी आहे जेको कोविड-19 जे हवाले सां जेको पाकिस्तान जो जेको पूरी दुनिया में साराहे वियो त उन तमामु अहम किरदारु अदा कयो। लेकिन जेको इमरान ख़ान जी जेका सबार्डिनेट जेका क़यादत आहे, काबीना जेका हुई, उन्हनि इन सभिनी मसइलनि खे जेको मुंझार जो शिकार ॾिनो, उन्हनि छाजे करे त पाकिस्तान पीपल्स पार्टी, नून लीग या जेके मौलाना फज़लुर रहमान या जेके बि पाकिस्तान जी ॿिए जेके अपोज़िटिव पार्टियूं आहिनि उन सभिनी खे जेको टारगेट करण जो जेको हिकिड़ो सिलसिलो शुरू कयो वियो, इन करे पाकिस्तान पंहिंजे असुलु मक़सदु तां पाकिस्तान जी गवर्नमेंट ख़ासि तौर ते इमरान ख़ान खे पंहिंजे असुलु पेज ते हटाए करे उन्हनि खे पाकिस्तान खे मक़रूज़ बनाइण जी हिकिड़ी साज़िश थी रही आहे। इन करे जेकर पाकिस्तान खे वरी बि हिकु साल ॾेढ साल इमरान ख़ान खे पंहिंजी हुकूमत में आहे, जेकर हू चाहे त पाकिस्तान खे इन्हनि पूरी दुनिया जे बहराननि मां कढी सघे थो। सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु उन वाइदो हली वियो आहे त अपोज़िटिव जेके पार्टियूं आहिनि उनखे गॾु खणी हले, उनखे टारगेट करणु जेको आहे सो पंहिंजी सबार्डिनेट जेका कैबिनेट आहे उन्हनि जे चवण ते न लॻे। तव्हां ॻाल्हि कई मौलाना फज़लुर रहमान जी। मौलाना फज़लुर रहमान हींअर स्क्रीन तां गाइबु आहे, उनजा कहिड़ा कारण तव्हां छा था सम्झो? हा, तव्हांजो ज़बरदस्त सुवालु आहे मोहम्मद शरीफ़ सां। जेको मौलाना फज़लुर रहमान जेको आहे पाकिस्तान जो अहम शख़्सियत आहे हींअर जेकॾहिं PDM जे हवाले सां, ऐं उहो लीडिंग करे रहियो आहे, ऐं पाकिस्तान जो वॾो स्कॉलर, मज़हबी लिहाज़ आहे ऐं वॾे में वॾी मज़हबी जमात जो हिकिड़ो वॾो अॻुवान आहे। ऐं जमात उलमा इस्लाम जेका आहे फज़लुर रहमान जे हवाले सां, त उन पाकिस्तान जे अंदरि कश्मीर इशू हुजे या मज़हबी मसइलो हुजे या अफ़गानिस्तान इशू हुजे या अमेरिका जे ख़िलाफ़ु जेकॾहिं के आवाज़ु उथारियो त उहो मज़हबी जमातनि इन्हनि सॼे सिस्टम जे लाइ उथियो, ख़ासि तौर ते मौलाना फज़लुर रहमान जी पार्टी। PDM बि जेका आहे सो मौलाना फज़लुर रहमान खे कंहिं न कंहिं तरीक़े सां अॻुवान करे ऐं पंहिंजे मक़सदनि खे बिन बैकडोर जेके स्टेप्स वठनि था, नून लीग हुजे या पाकिस्तान पीपल्स पार्टी हुजे, मौलाना फज़लुर रहमान साहब खे बि सम्झणु खपे त हू पंहिंजो मक़सदु हासिलु करण जे लाइ साईं जन खे इस्तेमालु था कनि, पाण बि थोरो इन क़िस्म जे कंहिं क़िस्म सां थोरो नज़रसानी रखे त बहितर। कश्मीर में त जेको 12 साल 13 साल ताईं कमेटी जो चेयरमैन रहियो मौलाना फज़लुर रहमान, उन छा कयो कश्मीरनि जे लाइ? तव्हां छा कहिड़ो? सही ॻाल्हि आहे तव्हांजी। छा आहे त मोहम्मद शरीफ़ साहब जेको हिकिड़ो माण्हू आहे जंहिंखे तव्हां कश्मीर कमेटी जो जेकॾहिं चेयरमैन कंदो, पूरी दुनिया तव्हां ॾिसो यूनाइटेड नेशन जेका ऑर्गेनाइज़ेशन जेका UN बि थी, उन में इमरान ख़ान पूरी दुनिया जे हवाले सां हिकिड़ी पंहिंजी स्पीच कई जंहिंमें हुनखे साराहे वियो। मौलाना फज़लुर रहमान मज़हबी जमात जो माण्हू जेको 12 साल या 10 साल जेको तव्हां चओ था त कश्मीर कमेटी जेको चेयरमैन थी रहियो, त उन कंहिं हवाले सां कश्मीर जे इशू खे पूरी दुनिया ताईं साराहियो ऐं उन शइ मसइले खे उजागर कयो। लेकिन जेसीं जे पूरी दुनिया जा जेके मुस्लमान मुल्क आहिनि, छाकाणि त कश्मीर इशू सिर्फ़ु पाकिस्तान जो न आहे, पूरी दुनिया जे इस्लामी मुल्कनि जो इशू आहे, सभु जेकॾहिं उन में सरापा एहतजाज थी करे हिकिड़ी यूनियन ठाहे करे उन आवाज़ खे दुनिया जे कुॾ कुछ ताईं न पहुचंदा, त हिकिड़ो मौलाना फज़लुर रहमान उन बारे में कुझु नथो करे सघे। इन करे अहिड़ी तर्जीम खां पोइ हर सूबो पंहिंजे कमनि जो, पंहिंजे ज़िम्मेवारनि जो, पंहिंजे फंक्शन्स जो, पंहिंजे एक्शन जो ज़िम्मेवार पंहिंजो पाण आहे। जेकॾहिं हू नथा पंहिंजो अमल कानूनी तरह सां जाइज़ तरीक़े सां पूरो करे सघनि,
पोइ आख़िर में चवंदा त फेडरेशन जेका आहे उन कम में मुदाख़लत थी करे, लेकिन फेडरेशन मुदाख़लत सिर्फ़ु ज़बानी हद ताईं करे थी, एक्शन जेके आहिनि उहे सूबनि जा पंहिंजो पाण ई आहिनि। कहिड़ा कम आहिनि जेके असांखे सूबाई हुकूमत खे करे ॾियणा आहिनि ऐं उहे कहिड़ा आहिनि कम जेके असांखे वफ़ाक़ ॾांहुं निहारणो पए थो त इहो वफ़ाक़ ई कंदो? न, वफ़ाक़ जे लाइ सिर्फ़ु 2-3 कम आहिनि। हिकिड़ो वॾो कमु जेको आहे उहो आहे गैस जो, ॿियो आहे लाइट जो, बिजलीअ जो। इहे 2 वॾा कम आहिनि जेके हुनखे गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान यानी फेडरेशन खे असांखे मुहैया करणा आहिनि। उहे पूरे पाकिस्तान जे लाइ करणा आहिनि, ईअं न आहे त हिकिड़े सूबे जे लाइ। सूबे जे अंदरि जेके रिसोर्सिस आहिनि उहे चाहे नौकरियुनि जे हवाले सां हुजनि, चाहे उहे तव्हांजा पुलिस जे हवाले सां हुजनि, तव्हांजा उहे ज़कात जे हवाले सां हुजनि, तव्हांजे उहे ज़िंदगी जी प्रोटेक्शन जे हवाले सां हुजनि, जेके ओल्ड जेके हाउसिस आहिनि, जेके 60 सालनि खां मथे जेके पेंशनर्स आहिनि उन्हनि जी जेके लुक आफ्टर करणी आहे, चाइल्ड जे हवाले सां ॿारनि जे वेलफेयर जेके बि ऑर्गेनाइज़ेशन आहिनि उन्हनि सभिनी ते कंट्रोल जेको आहे सो सूबाई गवर्नमेंट जो आहे। इन करे सूबे जे अंदरि जेकॾहिं पाणी किथे न आहे त पाणी मुहैया करणु जेको आहे उन्हनि इलाइक़नि में उहो रिसोर्सिस पैदा करणु गवर्नमेंट ऑफ सिंध जो कमु आहे, यानी सूबे जो पूरे पाकिस्तान जा हर सूबो पंहिंजे इलाइक़े जे अंदरि उहो कमु कंदो। वफ़ाक़ी गवर्नमेंट जो हुन में को मोकिले ई नथो, पाणी ॾिए ई नथो त सूबो किथां ॾींदो जेकॾहिं मथां खां ई पाणी न अचे त पोइ? इहो इशू तमामु अहम आहे पूरे पाकिस्तान जे लाइ आहे। उन में सिर्फ़ु 2 जेके आहिनि स्टेप्स आहिनि या 2 मुंझार आहिनि। हिकु जेका सिंध गवर्नमेंट चवे थी त वफ़ाक़ खां असांखे पूरो अकार्ड जे मूजिबि 1992 अकार्ड जे मूजिबि पाणी मिले नथो। ॿियो जेको सिंध जे अंदरि जेके माण्हू रहनि था, नंढा नंढा आबादगार आहिनि, उहे चवनि था त जेके बि हुकूमत में माण्हू मौजूदु आहिनि कामोरा, उहे छा था कनि, उहे पंहिंजूं शाखूं पंहिंजे ज़मीनुनि ॾे खणी हलिया था वञनि। जेके असां नंढा आबादगार आहियूं उहे असांखे वॾा आबादगार पाणी नथा ॾियनि। हाणे इशू थी आहे 2। हिकिड़ो थी वियो त जेका सिंध गवर्नमेंट पंहिंजो पाण थी चवे त असांखे वफ़ाक़ जे तरफ़ां यानी पंजाब जे तरफ़ां मुकमल पाणी मिले त असां नंढनि आबादगारनि खे ॾियूं। नंढा आबादगार था चवनि त जेकॾहिं पाणी आहे कोन त हिननि जूं ज़मीनूं आबाद लॻियूं पियूं आहिनि, असांजूं गैर आबाद लॻियूं पियूं आहिनि। इहो इशू अहिड़ो आहे जंहिंमें 4 ई सूबा हिकु वफ़ाक़ गॾु कमेटी ठाहे करे पूरी सिंध जो, पूरी पंजाब जो दौरो थियणु खपे, नओं रेज़ोल्यूशन पास थियणु खपे त आया वाक़ई सिंध सां जेके हुकूमत सिंध गवर्नमेंट ॻाल्हि थी करे त उहा हुनजी ॻाल्हि जाइज़ आहे या नंढे आबादगार ताईं जंहिं ताईं 1 एकड़ 2 एकड़ या 5-10 एकड़नि ताईं जेको आबादगार आहे उन ते पाणी नथो पहुचे त उनजी ॻाल्हि जाइज़ आहे। उनखे ॾिसण जे लाइ कमेटी जी तमामु अहम ज़रूरत आहे। अच्छा साईं, हिते हिकिड़ो अहम सुवाल जेको ज़हन ते तरी आयो आहे त जेको बैरिया टाउन इशू हुयो उन खां पोइ कोर्ट सगोरी हुनजी फेवर में फ़ैसिलो ॾिनो ऐं ज़ैन शाह वारा सभु आज़ादु थी विया। हाणे छा था सम्झो इन केस जी अहमियत केतिरी वॾी बची आहे? वॾी महिरबानी, इहो तमामु ज़बरदस्त सुवालु आहे। असां तव्हांजे MNN TV ते हिकु दफ़ो पहिरियां इन बैरिया टाउन जे इशू जे बारे में असां हिकिड़ो प्रोग्राम करे चुका आहियूं। उन में मां तव्हांखे यादि हूंदो मोहम्मद शरीफ़ सां इहा ॻाल्हि कही त हीअ जेके FIR हिकिड़े वाक़े जूं 1 खां वधीक FIR कानून में उनजी गुंजाइश न आहे। ऐं इहे जेको बि माण्हू हाई कोर्ट में चैलेंज कंदो या सुप्रीम कोर्ट में चैलेंज कंदो उहे FIR ख़तमु थींदियूं। इहा तव्हांखे ॻाल्हि यादि हुजे त इहो उनजो नतीजो आहे त 1 खां वधीक FIR दाख़िल थी नथियूं सघनि। जेकॾहिं दाख़िल करणी आहे कंहिं वाक़े जी त हिकिड़ी FIR दाख़िल करणी बैरिया जे वाक़े लाइ। लेकिन जेको CM मुराद अली शाह साहिबु चयो त असांखे फुटेजिस आहिनि, कैमरा आहिनि त कहिड़े माण्हूअ कहिड़ो एक्शन कयो, रिएक्शन कयो, उन हवाले सां उन हिकिड़ी FIR जी बि गुंजाइश इन करे न हुई त पहिरां इंक्वायरी थियणु खपंदी हुई त कहिड़ो शख़्स उन में मुलविस आहे, केरु माण्हुनि भञरा कई आहे उन में, त उन खां बाद में जेका आहे FIR दाख़िल करणी। हीउ सॼो जेको रांदि जो जेको खेल खेलियो वियो उहो ग़लति तरीक़े सां खेॾियो वियो, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु सिंधी माण्हुनि खे, सिंधी क़ौम खे तकलीफ़ ॾियण लाइ, थोरे वक़्त जी तकलीफ़ ॾियण जे लाइ हिननि सॼो हेॾो ड्रामो रचायो। लेकिन फ़तेह वरी बि सिंध जे अवाम जी थी ऐं सिंध जी थी। वॾी महिरबानी एडवोकेट ज़ुल्फ़िकार अली सातो पंहिंजो क़ीमती टाइम कढी असांजे प्रोग्राम में आयो ऐं नाज़रीन कोशिशि कंदासीं त अञा वधीक इन प्रोग्राम खे बहितर कयूं, पंहिंजो फीडबैक ज़रूरु ॾींदा।